नाज़रीन, मेमण ॻोठ में मुहे ॻोठाणे समाजी तंज़ीम तरफ़ां जारी मलीर फेस्टिवल में सिंध जे सक़ाफ़ती रांदि मलह जा मुक़ाबला कराया विया, जंहिं में सिंध बलोचिस्तान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां तालुक़ रखंदड़ मलह पहलवाननि हिस्सो वरितो। उन हवाले सां पेश आहे मेमण ॻोठ मां सरवर मेमण जी हीअ रिपोर्ट। ॻोठाणी पारां मलीर फेस्टिवल में अॼु ॿिए ॾींहं ते क़ौमी सक़ाफ़ती रांदि मल्ल जो हिन वक़्तु सुमन कंडाणी ॻोठाणे जे मरकज़ी ग्राउंड में मुक़ाबिलो हली रहियो आहे, जंहिंमें सिंध बलोचिस्तान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि सां तालुक़ रखंदड़ समूची तइदाद में नाले वारा मल्ल पहलवान पंहिंजो हिसो वठी रहिया आहिनि, ज़ोर आज़माए रहिया आहिनि ऐं हिते मौजूदु मलीर जे मुख़्तलिफ़ सियासी समाजी तोड़े अदबी शख़्सियतनि खां इनाम ऐं दाद वसूल करे रहिया आहिनि, जॾहिं त हिन रांदि खे ॾिसण लाइ हज़ारनि जी तइदाद में माण्हू मौजूदु आहिनि, जेके वॾे जोश ऐं जज़्बे सां हिन रांदि में लुत्फ़ अंदोज़ थी रहिया आहिनि। इन सिलसिले में असां हिन प्रोग्राम जे ऑर्गेनाइज़रनि ऐं मल्ल पहलवाननि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त क़ौमी सक़ाफ़ती रांदि मल्ल मुक़ाबिलो रखण जा मक़सद कहिड़ा आहिनि ऐं मल्ल पहलवान हिन रांदि जे बारे में पंहिंजे कहिड़नि ख़्यालनि जो इज़हार कनि था। हर क़ौम जी हिकिड़ी सक़ाफ़त थिए थी, असांखे फ़ख़्रु आहे पंहिंजे सिंधी थियण ते ऐं असांजे ॿाहिरनि ते जेका अहिड़ा प्रोग्राम करे पंहिंजे असांजे सिंध जी सक़ाफ़त खे हीअ माण्हू ख़ुशियुनि में इज़हार कनि था, ॾेखारीनि था, त असीं पीपल पार्टी वारा जेका आहियूं असीं कोशिशि कंदासीं अहिड़े माण्हुनि खे सपोर्ट करियूं, अहिड़े प्रोग्राम्स खे, त माण्हू असांजे सिंध जी सक़ाफ़त खां ॼाण थिए। आप ये तादाद देख रहे हैं यहाँ पे कितने लोग सिर्फ एक छोटे से गोट में जमा है और इसको एंजॉय कर रहे हैं, इससे मतलब है कि ये मलाकड़ा से मोहब्बत करते हैं। मैं यहाँ एजाज हनीफ खासकली और उनकी पूरी टीम को मुबारकबाद पेश करता हूँ कि वो हर साल इस तरह के प्रोग्राम जो है अरेंज करते हैं और यहाँ के लोगों को जो है ना एक अच्छा माहौल फराहम करते हैं कि यहाँ के लोग मुस्तफीद हों। असां मेरान टीवी जा भी शुक्रगुज़ार आहियूं, जेके सक़ाफ़ती जेके रांदियूं आहिनि या जेके ॿियूं जेके सक़ाफ़ती जेके एक्टिविटियूं आहिनि, त मेरान टीवी हमेशह उन्हनि खे उजागर कंदो आहे, उनजी हौसला अफ़ज़ाई कंदो आहे। असीं वरी बि जेको हुकूमत सिंध ऐं वस वारनि खे इहो अपील था करियूं त हे जेके असांजा जेके मल्ल पहलवान आहिनि, जेके ग़रीब आहिनि, जेके सॼो साल वीचारा पूरे सिंध में सिंध जी हिन क़ौमी रांदि खे जेको उजागर कंदा आहिनि, इन जी जेको सिंध हुकूमत जेको मालिकी करे सदियुनि खां वठी सिंध में मलाखड़े रांदि जी हिकिड़ी वॾी पंहिंजी अहमियत आहे ऐं उन लिहाज़ खां जेको मलीर में एजाज़ हनीफ ख़ासकली ऐं उन जा जेके दोस्त आहिनि जेको प्रोग्राम तरतीब ॾिनो आहिनि, हज़ारे माण्हू गॾु कनि था, इहा उन्हनि खे मुबारकबाद हुजे। हीअ क़ौमी रांदि आहे, असां सम्झूं था त हर इलाइक़े में सरकार खे बि पंहिंजे तरीक़े सां इहे प्रोग्राम रखणु खपनि। ये सेकंड आउट आहे ॻोठ सुमार कंडाणी सुमार इस्माइल में, ऐं तव्हां ॾिसो भई हज़ारे जे माण्हुनि में तादाद में माण्हू हिते शरीक आहिनि, हिन प्रोग्राम खे एंजॉय कनि पिया, हे पंहिंजी सक़ाफ़त सां मोहबत कनि था। सक़ाफ़ती मच कचारी मलाखड़ो कराईंदा आहियूं, 3 ॾींहंनि जो प्रोग्राम हूंदो आहे जंहिंमें असां मोहबतूं ई वंडींदा आहियूं। उन मां जे प्रोग्राम मां असां बुज़ुर्ग असांजा जेके आहिनि वॾड़ा आहिनि, उन्हनि सां असां कचहरी कंदा आहियूं, उन्हनि खां ज़िंदगी जा हाल वल वठंदा आहियूं, उन्हनि जे तजुर्बनि मां सिखंदा आहियूं। ऐं असांजा जेके नौजवान आहिनि जेके दुनिया जे मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटियुनि में या आलमी सतह जा जेके मुक़ाबिला उन मां खटे ईंदा आहिनि ऐं उन्हनि खे या कॉम्पिटिशन जा मुक़ाबिला खटे वरी नौकरियुनि उहिदनि ते ईंदा आहिनि, उन्हनि खां असां हाल हक़ीक़त वठंदा आहियूं जीअं असांजे ईंदड़ नस्ल खे सबक़ मिले त हू उन्हनि खे पंहिंजी ज़िंदगी खे संवारण सुधारण में अॻिते अचनि। सांगड़ जो रहायशी आहियां, हिते ज़िले मलीर कराची में ही सक़ाफ़ती गेम आहे असांजो मलाखड़ो, कल्चर डे जे हवाले सां ही गेम इनकाद कयो वियो आहे स्पोर्ट्स वारनि जे तरफ़ां, कुझु माण्हुनि जे तरफ़ां। तमामु सुठी असांखे ख़ुशी पई थिए, अहिड़ा मुक़ाबिला असांजा थियणु खपनि, छो त असांजी सक़ाफ़ती रांदि आहे। उत्तर खां पंजाब खां बलोचिस्तान खां मतिलबु पहुता हिन जॻह ते असां जांठा आणूं था। असांजी इहा मुश्किल कुशा जी पहलवानी आहे, गवर्नमेंट जे तरफ़ां असां पहलवाननि खे को बि फंड नथो मिले, इहा ई ग़रीब आवाम आहे, असांखे 10-20 ॾियनि थी, असां जानूं बि इन्हनि ते पंहिंजूं संभालियूं था, पंहिंजा बच्चा सॼो सिस्टम इन्हनि ग़रीब आवाम जे पैसनि ते असां हलायूं था। असांजो गवर्नमेंट खे असांजो मुताबिला आहिनि त असां जेके ग़रीब पहलवान आहिनि किन खे ड्यूटियूं हुजनि या के रिटायर थी था वञनि, गवर्नमेंट जे तरफ़ां उन रिटायरनि खे फंड ॾिनियूं वञे। अजरक ट्रॉफी जो ॾियारो असां पहलवान जे लाइ हिकिड़ो ईद जो ॾियारो आहे, छाजे करे अजरक ट्रॉफी सिंध जी सक़ाफ़त जो क़ौमी ॾियारो आहे।
जीअं अजरक ट्रॉफी सिंध जी जीअं तारीख़ पुराणी तीअं हिन रांदि जी बि हज़ारे साल तारीख़ पुराणी आहे। या मौला अली मुश्किल कुशा जी रांदि या हिन वक़्तु गवर्नमेंट जे तरफ़ां हिनखे का पज़ीराई न आहे। या अलाह जे वलीन जा मेला ईअं अजरक ट्रॉफी जा मलागणा थींदा आहिनि जंहिंमें इहो प्रोग्राम थींदा आहिनि। कुश्ती हुजे चाहे क्रिकेट हुजे हॉकी हुजे स्पोर्ट हिकिड़ी सुठी शइ आहे पर दुनिया सॼी जूं रांदियूं अलाह किथे पुॼी आहिनि। असांजी मले जेका उहा हिकिड़ी लावारस करे सिंध गवर्नमेंट उन तां हर तरह जो हथ हटाए छॾियो आहे। मल पहलवान इहा सिंध हुकूमत खां अपील कई आहे त हिन रांदि में केतिरा ई असांजा मल पहलवान ज़ख़्मी थोरे फोत थी चुका आहिनि त उन्हनि जी का बि मालिकी वारसी नथी कई वञे। सिंध हुकूमत असांजे लाइ ग्राउंड अलॻि सां मुख़्तस करे ऐं असांजी जेका असां माली मदद लाइ बाक़ाइदा हिकिड़ी कमेटी जोड़े जेका मल पहलवान जी हिन रांदि तोड़े उन्हनि पहलवान जी मालिकी करे ऐं हिन रांदि खे इंटरनेशनल सतह ते मंटा लाइ सिंधी क़ौमी पहलवाननि खे अॻिते आणण में पंहिंजो किरदारु अदा करे। कैमरामैन इनायत ख़ासकली सां गॾु सरोवर मेमण मुराद मेमण कराची।